अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी होस्ट सदफ भुट्टो तव्हांजे पंहिंजे फेवरेट चैनल KTN ते KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां। मां तव्हां सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। असां पंहिंजे प्रोग्राम में कंदा आहियूं खोड़ सारी कचेरी, खोड़ सारी खिल भोग बि हूंदी आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदी हलियां, असांजो यूट्यूब चैनल आहे KTN एंटरटेनमेंट। उन जे अॻियां तव्हांखे लिखिणो आहे सदफ भुट्टो। जीअं मुंहिंजा क्लिप्स अची वेंदा, उन जे अॻियां जेके बि क्लिप्स आहिनि, असांजा न्यू क्लिप्स आहिनि, उन जी कमेंट बॉक्स में तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखिजो, जीअं मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघां। ऐं फस्ट ऑफ ऑल तव्हां सभु कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में आहियो? गर्मी ॾाढी लॻी पई आहे, कराची में बि ॾाढी गर्मी आहे। ऐं तव्हां कहिड़े कहिड़े शहर में रहो था, कहिड़े शहरनि में आहियो, ऐं पंहिंजे असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजे शहर जे मौसम जे बारे में बि ॿुधायो त गर्मी केतिरे हद ताईं आहे ऐं केतिरी हद ताईं तव्हां गर्मी खे कवर करे सघो था, कीअं गर्मी खां पाण खे कीअं था बचायो, मौसम जे बारे में ॿुधायो। ऐं किथे किथे मां ॿुधो आहे त बारिश बि लॻी पई आहे ऐं झुड़ बि आहिनि, पर हवा गरम लॻी पई आहे। ऐं उन गरम हवा खां बचण जे लाइ असांखे कहिड़ा अहिड़ा टोटका करणु घुरिजनि। ख़ासि करे असांखे पंहिंजे ॿारनि जी केयर करणु घुरिजे, ॿारनि खे इलाही हिफ़ाज़त में रखो पंहिंजी। ऐं जेकॾहिं असां शहरनि जी ॻाल्हि कयूं त असांजे त शहरनि में खोड़ सारी फैसिलिटीज़ आहिनि, पर जेके ॻोठनि में आहिनि उन जे लाइ थोरो मुश्किल हूंदो, पर उन जे लाइ बि खोड़ सारे टिप्स, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां पंहिंजे ॿारनि खे गर्मी खां बचाइण जे लाइ कहिड़े हिसाब सां उन्हनि जी केयर कंदा आहियो, कीअं उन्हनि जी फैसिलिटीज़ जी जा इस्तेमालु कंदा आहियो। त हाणे गर्मी आहे या खाधनि में कुझु शयूं अहिड़ियूं इस्तेमालु करणु घुरिजनि जंहिंसां तव्हांखे बॉडी में हूअं ई गर्मी बि घटि लॻे। गर्मी आहे, ॾिसो गर्मी आहे त हाणे उहा त बर्दाश्त करणी पवंदी, बट उनखे बर्दाश्त करण में असांखे कुझु पॉइंट्स जेकॾहिं असांखे ॿाहिरां असांजे फूड मां या असांजी केयर करण सां असांखे मिलनि था त वेल एंड गुड। ऐं हर साल गर्मी वधंदी थी रहे जेको मां ॾिसां थी ऐं फील बि कयूं था असां। ॾिसो कुझु जॻहियूं अहिड़ियूं आहिनि जिते लाइट लोड शेडिंग जो त सॼे पाकिस्तान में ई मसइलो आहे, पर कुझु शहर अहिड़ा आहिनि जिते लोड शेडिंग नथी थिए, पर उतां जा बिल एतिरा हूंदा आहिनि त माण्हू अफोर्ड न करे सघंदा आहिनि। इलाही मुश्किल आहे ज़िंदगी गुज़ारणु, पर ज़िंदगी आहे, गुज़ारणी त आहे। ऐं उन में असांखे पंहिंजी सहूलियतूं, जॾहिं असां कंहिं शइ में इन्वॉल्व थी वेंदा आहियूं त उन में असांखे सहूलियतूं पंहिंजियूं पाण ॾिसणियूं हूंदियूं आहिनि, रस्ता कढणा हूंदा आहिनि, पर मुश्किल हालात ई इंसान खे सेखारींदा आहिनि जीअण जो तरीक़ो। जेकॾहिं असांखे सॼी ज़िंदगी में शुरू खां ई सभु एतिरियूं सारियूं फैसिलिटी मिली वञनि, एतिरियूं सारियूं सहूलियतूं मिली वञनि त असांखे ज़िंदगी जीअण जो ख़बर न पवंदी त ज़िंदगी में मुश्किलात कीअं आहिनि। ऐं पंहिंजे ॿारनि खे थोरो मुश्किल वक़्त में हालातनि सां विढ़ण जो बि उन्हनि खे सलीक़ो सेखारियो त हर ॾींहुं हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। हाणे असां जेकॾहिं पंहिंजे ॿारनि जी, घर जे ॿारनि जी ॻाल्हि कयूं त असां वटि बि माशाल्लाह ॿारनि जी तादाद आहे, एतिरा न आहिनि, 4 5 6 जेके आहिनि सभिनी भेण भाइरनि जा मिलाए, पर असां उन्हनि उहो जेको चवंदा आहिनि असां उन्हनि जी शेवा पूरी करे छॾींदा आहियूं, असां उन्हनि जी केयर बि ॾाढी कंदा आहियूं। बट कॾहिं कुझु वक़्तु अहिड़ो हूंदो आहे त उन्हनि खे उन्हनि शयुनि खां, उन हालातनि खां बि एक्सपीरियंस हुजे। जॾहिं मुंहिंजो नंढड़ो स्कूल वेंदो हुयो त हुनजी हिकिड़ी फॉर एग्ज़ाम्पल ॾियां थी त हुनखे हमेशह आदत आहे AC में रहणी, हुनखे गर्मी बर्दाश्त न आहे। ऐं मूंखे ख़बर हूंदी आहे त हुनखे गर्मी बिल्कुलु बि बर्दाश्त न आहे, त मां त घर में ज़ाहिरी ॻाल्हि हर शइ, हर सहूलियत रखंदी आहियां। बट जॾहिं हुनखे स्कूल वञिणो हूंदो, हुनखे वैन में वञिणो आहे, वैन में AC न हूंदी आहे, वैन में गर्मी हूंदी आहे, ऐं वापसी में ज़ाहिरी ॻाल्हि आहे वैन वारे जी बि ग़लती न हूंदी आहे, उहो सभिनी ॿारनि खे ड्रॉप कंदो लास्ट में असांजे घर जे भरिसां ई हुनजो घरु आहे, त लास्ट में उहो तैमूर खे ड्रॉप कंदो हुयो। त हुनजा फेस बिल्कुलु चिक्स हुनजा रेड हूंदा हुया, हुनजा हथ पेर बिल्कुलु रेड, ऐं पघर सॼा वार हुनजा पघरनि में आला। त उनखे उन हालात त की मूं वटि गाॾी आहे, मां चाहियां त मां हुनखे ड्रॉप बि करे सघां थी, पिक बि करे सघां थी, गाॾी में AC हलाए सघां थी, पर हुनखे ख़बर हुजे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, असां स्कूल वेंदा हुआसीं त असांखे त इहा वेन जी सहूलियत बि न हुई, असां त पाण वॉक करे वेंदासीं। स्कूल बि असांजो काफ़ी परे हूंदो हुयो, मतिलबु मैक्सिमम बि 7 8 मिंट असां पाण वॉकिंग ते वेंदा हुआसीं। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं, हाणे वॾा आहियूं त असांखे लॻंदो आहे 10 मिंट जो रस्तो, पर नंढा हूंदा हुआसीं त 15 20 मिंट पहिरियां या 15 मिंट पहिरियां निकिरणो हूंदो हुयो। त उस ॾाढी तेज़ वञण महिल बि, ऐं 8 बजे ताईं ख़बर आहे गर्मी जो सिज सफ़ा मथां अची बीह रहंदो आहे, उन वक़्तु बि गर्मी हूंदी आहे। ऐं जॾहिं स्कूल खां ॿार वापसि था अचनि, उन वक़्तु बिल्कुलु टॉप ते हूंदो आहे सिज, बिल्कुलु डायरेक्ट उस जूं छुआऊं लॻंदियूं आहिनि, त उनखे कवर करण जे लाइ असां या त रवनि जो कवर कंदा हुआसीं, पर हालत थींदी हुई त हर ॾुखे ऐं सुखे वक़्त जी आदत, ॿार केतिरो बि लाडलो हुजे, केतिरो बि फैसिलिटियुनि में हुजे, बट उनखे हर हालात सां विढ़ण जी आदत ऐं हुनखे पंहिंजी ज़िमेदारियुनि जो अहसासु उनखे नंढे लाइ खां ॾियो। जेकॾहिं ज़िद्दी आहे त तव्हां खां वधीक ज़िद्दी न आहे, तव्हांखे जेको लॻे थो हीअ शइ ग़लति आहे ऐं मूंखे इन शइ ते हिनखे रोकणु घुरिजे, त तव्हांखे 110% पंहिंजी हर कोशिशि करणु घुरिजे। ॾिसो, मार हर मसइले जो हल न हूंदो आहे, नंढो आहे त हो तव्हां पंहिंजो मुक़ाबिलो उन ते इस्तेमालु कयो जेको तव्हांजे बराबरि जो हुजे, पोइ मज़ेदारी हूंदी आहे। उहो ॿारु आहे, तव्हां हुनखे केतिरो बि धड़का ॾींदो, केतिरो बि हुनखे धकु लॻाईंदो, त उहो बर्दाश्त कंदो, हुनजो हे वक़्तु आहे बर्दाश्त करण जो।
पर जॾहिं उहो पंहिंजी एज ते ईंदो, तव्हां ओल्ड एज में वेंदव त पोइ उन वक़्तु पोइ तव्हां बि इहो माइंड में रखिजो, तव्हां में बि पोइ ओतिरी बर्दाश्त हुजे। ॾिसो, तव्हां हिकिड़ो ॿार खे हिकिड़ो चमाट लॻायो, उहो तव्हां सम्झो तव्हां बैंक में जमा कराए छॾियो। उहो कॾहिं न कॾहिं तव्हांखे कहिड़ी बि सूरत में ज़रूरी न त वॾो थी तव्हांखे बि धकु हणंदो त उहो हिसाबु बराबरि नेवर। हो या त पंहिंजी फैमिली अलॻि कंदो, या हो पंहिंजो कारोबार अलॻि कंदो, हो पंहिंजो घरु अलॻि कंदो, हो तव्हांखे पुछंदो कोन, तव्हांजी केयर कोन कंदो। किथे न किथे उहा शइ साम्हूं ज़रूरु ईंदी आहे, कहिड़ी बि सूरत में। त ॿारनि खे कोशिशि कयो प्यार सां सम्झाइण जी, शुरू खां ई प्यारु रखो उन्हनि सां, ऐं कॾहिं कॾहिं गुस्सो बि ॾेखारियो त हिकु हद ताईं। असां पंहिंजे ॿारनि जो घर में छा कंदा आहियूं असां उन्हनि सां, त जॾहिं असांजा ॿार लॻंदो आहे त असां हिन ते हर शइ इस्तेमालु करे छॾी आहे ऐं हाणे उनखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, त पोइ असां उन सां टॉकिंग बंदि करे छॾींदा आहियूं, असां तव्हां सां न ॻाल्हाईंदासीं। उहो केतिरी बि कोशिशि कंदो आहे, उन सां तव्हांखे लफ़्ज़ न आहे ॻाल्हाइणो। असां पंहिंजे ॿारनि खे अहिड़े तरीक़े सां कंट्रोल कंदा आहियूं। असां उनजी कपिड़ा चेंज न आहियूं कराईंदा, असां उनखे फूड न ॾींदा आहियूं। असां इन जो मतिलबु इहो न त मां फूड नथी ॾियां त उहो बुख ते आहे, घर जो ॿियो कोई भाती उनजो केयर कंदो, मां कोन कंदसि। उहो जेको ॿारु जंहिंसां वधीक अटैच आहे उहो उनखे रिस्पॉन्ड कोन कंदो, उहा उनखे इलाही फील थींदो आहे। मुंहिंजी भेण उन वक़्तु मुंहिंजे ॿार खे ॾिसंदी आहे, मुंहिंजी अम्मी केयर कंदी आहे ॿारनि खे, सभिनि खे ॾिसंदी आहे। असां सभिनि में असांजो इहो हिकिड़ो असांजो डन थियल आहे, ऐं उन ॿार खे फील थींदो आहे। उहो तव्हां वटि ईंदो, तव्हांखे सॉरी कंदो, तव्हांखे रोईंदो, मिनतूं कंदो, त तव्हां पोइ उनखे उन वक़्तु इहो सम्झायो, जेकॾहिं तव्हां हाणे ईअं कयो मां तव्हां सां अगेन टॉक बंदि करे छॾींदसि। ऐं उनखे इहो न त तव्हां टॉक बंदि कई, थोरी देरि खां पोइ उनखे रियलाइज़ थियो तव्हां वटि आहे, तव्हां फौरन एग्री थी वियो। उनखे बि फील करायो त तव्हां उनखां नाराज़ आहियो, उनजी इन हरकत ते एतिरा दफ़ा सम्झाइण जे बावजूदि बि उहो तव्हांजी ॻाल्हि नथो सम्झे, त तव्हां उनखे फील कराइणो आहे। जीअं हुनजी हरकत से तव्हांखे फील थियो त यार हीअ ग़लति थी वई आहे ऐं हिन ग़लति करे छॾियो आहे। त ॿारनि खे सम्झाइण जा हज़ार तरीक़ा हूंदा आहिनि, मार हर ॻाल्हि जो मसइले जो हल न हूंदो आहे। त अहिड़ी तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारण जे लाइ ज़रूरी न त तकलीफ़ ई तव्हांखे सेखारे त तव्हांखे हाणे तकलीफ़ थी आहे त हाणे असांखे छा करणु घुरिजे। कुझु माण्हुनि खे तकलीफ़ न आहे हूंदी बर्दाश्त, ऐं जेकॾहिं बर्दाश्त जी ॻाल्हि कजे त वाक़ई में कुझु माण्हुनि खे तकलीफ़ न हूंदी आहे बर्दाश्त, उहा पोइ खणी कहिड़े बि क़िस्म जी हुजे। पर चवंदा आहिनि त कंहिं माण्हू खे जवाबु ॾियण खां वधीक बहितर मां जेको शुरू खां सिखियो आहे ऐं मां जेको पंहिंजी रूटीन में बि रखंदी आहियां, कंहिं सां तव्हांजी मुंहमारी थी वञे, कंहिंसां नाराज़गी आहे, त बराबरि जो बल्कि उनजे बराबरि थियण जे बहितर आहे त तव्हां ख़ामोश थी वञो। तव्हांजी ख़ामोशी ई इलाही वॾो धकु हूंदो आहे। उहो चवंदा आहिनि त कोई तव्हांखे कुझु बि चए थो, हाणे ससु ऐं नूंहं जो झगड़ो थो थिए, उहो ॿई बराबरि जूं विढ़ंदियूं आहिनि। जेकॾहिं उन मां हिकिड़ो, पर ससु खे त न इहो न चवंदा त ससु ख़ामोश थी वञे, हुनजी हिकिड़ी पंहिंजी उमिरि आहे, हुनजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस आहे, बेशक उहो ग़लति आहे, पर ॿिए माण्हू खे खपे त उहो ख़ामोश थी वञे। जेतिरी उनजी ख़ामोशी हूंदी ओतिरो घर जो माहौल आहिस्ता आहिस्ता पंहिंजी तरतीब में अची वेंदो। त तव्हां जेकॾहिं पाण में लवर्स आहियो या पाण में तव्हां फ्रेंड्स आहियो या घर में केर बि कंहिंसां हस्बैंड वाइफ आहियो, केर बि हिकिड़ो माण्हू तेज़ थो थिए त ॿिए खे खपे उहो ख़ामोश थी वञे। ऐं मुंहिंजी शुरू खां आदत आहे, कोई कुझु बि चवे, मुंहिंजो केतिरो बि मसइलो ख़राबु हुजे, कंहिंसां केतिरी बि नाराज़गी हुजे, मूंखे ख़बर आहे मां हिन ते केतिरी बि वस हलाईंदसि त उहो हली बि वेंदो, पर उहो तरीक़ो ग़लति थी वेंदो। गुस्से में थींदो छा आहे, इलाही बदतमीज़ी थी वेंदी आहे, इलाही शयूं पोइ गुस्से में असांजी ॻाल्हियूं उहे निकिरी वेंदियूं आहिनि। त बहितरी ऐं सम्झदार अक़लमंद इंसानु उहो ई आहे जेको ख़ामोश थी वञे। उनजी ख़ामोशी इलाही असरु कंदी आहे। तव्हां इहो कॾहिं ट्राए करे ॾिजो, तव्हांजी जंहिंसां बि नाराज़गी आहे, पंहिंजे कंहिं बि महबूब सां, कंहिं बि प्यारे सां, तव्हांजी हिकु तरफ़ां जी जेकी ख़ामोशी आहे न, उहा उनखे अंदरि ई अंदरि पोइ पाण ई थोरे देरि खां पोइ मजबूर थी वेंदो त हे मूंसां छो नथो ॻाल्हाए या छो नथी ॻाल्हाए। एनीवे, अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे, टॉपिक मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। फ़ोन नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे, तव्हां कॉल करे सघो था। अॼु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त वेदर जे हिसाब सां ॻाल्हाईंदासीं। जॾहिं ॿारनि जूं छुटियूं थींदियूं आहिनि स्कूल जूं, त तव्हां ॿारनि सां वेकेशन करण जे लाइ कहिड़े तरफ़ निकिरंदा आहियो, उन्हनि खे पंहिंजे नानाणे मोकिले छॾींदा आहियो या आउट ऑफ सिटी निकिरी वेंदा आहियो, आउट ऑफ कंट्री निकिरी वेंदा आहियो, तव्हांजी प्लानिंग छा हूंदियूं आहिनि जॾहिं वेकेशन थींदियूं आहिनि, या पंहिंजे घर में ई रहणु पसंदि कंदा आहियो, तव्हांजी मतिलबु रूटीन छा हूंदी आहे। इन ते बि खोड़ सारो ॻाल्हाईंदासीं, खोड़ सारी ॻाल्हियूं, खोड़ सारा तव्हांजा नाला बि मूं वटि आहिनि, उहे बि शामिलु कंदासीं। फस्ट ऑफ ऑल प्रोग्राम में ॾाढो ख़ूबसूरत, ॾाढो प्यारो ट्रैक शामिलु थी कया, हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। काश तू ही मुझो दिलदार थी पवे हा, ए काश तू ही मुझो दिलदार
वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु। ऐं असां पंहिंजे हिन प्रोग्राम में कंदा आहियूं खोड़ सारी कचेरी, खोड़ सारी खिल भुग ऐं तव्हांजी फ़ोन कॉल्स करे सघो था। नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। फ़ोन कॉल्स बि मां तव्हांजी शामिलु कंदी आहियां पंहिंजे प्रोग्राम में जेतिरो थी सघंदो आहे। काफ़ी सारा नाला बि असां वटि आहिनि, उहे बि शामिलु कंदासीं। ऐं असांजो जेको प्रोग्राम जो टॉपिक आहे, अॼु टॉपिक आहे त वेकेशन में छुटियूं जॾहिं ॿारनि जूं थींदियूं आहिनि त तव्हां घुमण फिरण जे लाइ कहिड़े साइड ते निकिरंदा आहियो, कहिड़े तरफ़ वञणु पसंदि कंदा आहियो, घर में रहणु पसंदि कंदा आहियो। पर मां सम्झां थी त साल में मैक्सिमम हिकिड़ो दफ़ो त किथे न किथे असांखे आउटिंग ते ॿाहिरि घुमणु फिरणु निकिरणु घुरिजे। ऐं असांखे बि टाइम थी वेंदो आहे, 2-2, 3-3 साल थी वेंदा आहिनि, असां सोचींदा आहियूं त यार कहिड़ी तरफ़ वञूं या वञणु घुरिजे न वञणु घुरिजे, या पोइ कॾहिं कॾहिं जेब इजाज़त न ॾींदी आहे। पर जेकॾहिं थोरो घणो बि असां महीने जे हिसाब सां असां डेली जेकॾहिं कंहिं जॻह ते पैसा सेव कयूं था त यार असांखे जेको आहे न साल में असांजो प्रोग्राम आहे, असां कहिड़ी बि तरफ़ निकिरंदासीं। ऐं मां तव्हांखे लिटरली ॿुधायां, मुंहिंजी तबियत अहिड़ी आहे, कोई मूंसां हुजे न हुजे, जेकॾहिं मुंहिंजो माइंड थी वियो आहे करणी, उहा मुंहिंजी दोस्त हुजे या कोई रिश्तेदार हुजनि, कोई परे जा मुंहिंजा कज़न्स हुजनि, त जिथे मूंखे कंफर्टेबल लॻंदो आहे या किथे बि आउटिंग ते मां निकिरी वेंदी आहियां। मुंहिंजी इहा मतिलबु मुंहिंजी हिकिड़ी फेवरेट, हिकिड़ी चवंदा आहिनि इंसान जे अंदरि हिकिड़ी का न का ख़ूबी हूंदी आहे या का शइ हूंदी आहे, त मूंखे आउटिंग पसंदि आहे। पर मूंखे बाय रोड बिल्कुलु बि न। सफ़र खां मूंखे तमामु चिड़ आहे। जेतिरो रिगो सफ़र हूंदो, हा गाॾी कंफर्टेबल हुजे या सफ़र सां गॾु जेके सफ़र करण वारा माण्हू सुठा हुजनि त पोइ सफ़र मतिलबु गुड आहे, वेल एंड गुड। अदरवाइज़ जेकॾहिं सफ़र बोर हुजे या मां अकेली हुजां, यकीन कयो कॾहिं कॾहिं जॾहिं मां पंहिंजे दोस्त जे घर वेंदी आहियां हैदराबाद सना जे घर, त उहे 2 कलाक या 1.5 कलाक हूंदी आहे ड्राइव जी, पर उहो बि एतिरो बोर गुज़रंदो आहे त या त मां पंहिंजा गाना ॿुधंदी आहियां या असां एतिरी बोर थी वेंदी आहियां, या त मूंखे पहिरियां जी जेकॾहिं मुंहिंजी थिंक आहे सफ़र में मूंखे कॾहिं बि निंड न ईंदी। मां मतिलबु पाण शॉर्ट थी चवंदी हुयसि त मां सफ़र में पॉसिबल ई न आहे, केतिरो बि लॉन्ग रूट हुजे मां नथी सुम्ही सघां। पर हाणे तबियत अहिड़ी थी वई आहे, मूंखे सफ़र में निंड अची वेंदी आहे, कंफर्टेबल हूंदी आहे जॻह, गाॾी में AC हलंदो आहे ऐं ख़बर न पवंदी आहे। कॾहिं बि चाहे पोइ 15-20 मिंट जी मुंहिंजी अखि लॻे, पर मां जेकॾहिं निंड ईंदी आहे त सुम्हणो आहे, त मतिलबु सुम्हणो आहे। त वेकेशन में ॿारनि खे स्पेशली, या तव्हां जे जॻह ते रहो था उते पिकनिक ज़रूरु रखो। मुंहिंजो अक्सर महीने में हिकिड़ो दफ़ो या महीने में 2 दफ़ा बि असां पंहिंजी फैमिली में पंहिंजे ॿारनि सां गॾु असां उन्हनि खे आउटिंग कंदा आहियूं। चिड़ियाघर निकिरी वेंदा आहियूं, वाटर पार्क निकिरी वेंदा आहियूं, कहिड़े बि पार्क निकिरी वेंदा आहियूं। ऐं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था त वॾी ईद अचण वारी आहे, क़ुर्बानी वारी ईद आहे, ऐं उन में मंडी में अॼुकल्ह ॾाढो रश लॻो पियो आहे। ॿकरा बि एॾा महांगा आहिनि, मेहियूं बि एॾियूं महांगियूं आहिनि। ऐं हिकिड़ो 2 दफ़ा मां सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि खे सभिनि खे फैमिली जा असां सभु विया हुआसीं मंडी चकर लॻाइण जे लाइ, त मुंहिंजे नंढड़े खे त एॾो मज़ो अची वियो आहे। हू डेली मूंखां पुछंदो आहे मंडी कब जाएंगे, ममा हम मंडी कब जाएंगे। त मूंखे छा आहे, मां तव्हांखे पंहिंजी ॿुधायां त मूंखे मेहियुनि खां भउ थींदो आहे। मतिलबु हिकिड़ो चवंदा आहिनि कंहिं शइ खां तव्हांखे भउ थींदो आहे लाइफ में, त खोड़ सारियूं शयूं आहिनि। हिकिड़ो मतिलबु मूंखे ऊचाई खां भउ थींदो आहे, त मां 3rd फ्लोर ते 4th फ्लोर ते सेकेंड खां बि मां हेठि ॾिसंदी आहियां त मुंहिंजो दिमाग़ में चकर अचणु शुरू थी वेंदा आहिनि, त मूंखे भउ थींदो आहे ऊचाई खां। सेकेंड मूंखे मेंह खां भउ थींदो आहे। ऐं काफ़ी सारियूं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, माण्हू खे पाण बि स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे। मां कॉकरोच खां कोन छॾींदी आहियां, जेके अक्सर छोकिरियूं कॉकरोच खां, लिज़र्ड खां, इन्हनि शयुनि खां बिल्कुलु बि न। बसि मुंहिंजूं इहे 2-3 शयूं आहिनि। पाणी खां मूंखे भउ थींदो आहे, लिटरली बीठल पाणी हुजे, खणी उहो हलंदड़ पाणी हुजे, खणी उहो सनड हुजे, न कुएं खां बि मूंखे बिल्कुलु सर मूंखां पुछंदा कुएं खां भउ थींदो आहे, कुएं खां बि भउ न थींदो आहे, नंढो हुजे वॾो हुजे। मां हुनखे घरां कढणो आहे त कढणो आहे, पहिरीं ॻाल्हि त घर में एंट्री आहे ई कोन, पर थी वेंदी आहे त माण्हू मूंखे कढण बि ईंदो आहे। त इहे कुझु शयूं आहिनि। हाणे हिते अचे थी ख़ौफ़ जी ॻाल्हि, त तव्हां जंहिं शइ खां जेतिरो ख़ौफ़ कंदव न ओतिरो भउ थींदो आहे। त मां इन्हनि कॉकरोच वग़ैरह या लिज़र्ड इन्हनि शयुनि खां मां कोन छॾींदी आहियां। मां इलाही स्ट्रॉन्ग आहियां, कहिड़ो बि कीड़ो मकोड़ो हुजे माण्हू खे आराम सां मारे सघां थी। पर पाणी, मेंह ऐं ऊचाई, मतिलबु मथां केतिरो बि हुजे ऊचाई मां हेठि ॾिसंदसि न, मूंखे चकर अचणु लॻंदा, पोइ मूंखे भउ थींदो आहे। त मां इन्हनि शयुनि खां थोरो अवॉइड कंदी आहियां। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में, कॉल शामिलु था कयूं। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। ओके जी, कॉल ड्रॉप थी वई आहे, को मसइलो न आहे। प्रोग्राम में कॉल कंदा रहो, नंबर स्क्रीन ते आहे। ऐं मां पंहिंजे दोस्तनि खे चवंदी हलां, जेके बि प्रोग्राम में कॉल कयो था, ॾिसो तव्हांजी कॉल ड्रॉप इन जे करे थींदी आहे तव्हांजे तरफ़ टीवी जो वॉल्यूम ऑलरेडी एतिरो तेज़ थियल हूंदो आहे
त असांजी आवाज़ तव्हांखे सम्झ में न ईंदी आहे, मूंखे तव्हांजी आवाज़ सम्झ में न ईंदी आहे, त जॾहिं बि प्रोग्राम में कॉल कयो त प्लीज़ पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि रखंदा कयो। ऐं असांजी हिन वक़्तु ॻाल्हि हले पई, असांजो जेको प्रोग्राम जो टॉपिक आहे, असांजी डिस्कसिंग हले पई त असां वेकेशन में ॿारनि सां गॾु किथे वञणु पसंदि कंदा आहियूं। त नेक्स्ट ईयर जी ॻाल्हि आहे, असां काफ़ी जॻहनि ते विया हुआसीं। असां फस्ट ऑफ ऑल असां बाए एयर वियासीं लाहौर में असां 8 ॾींहं रहिया हुआसीं। उनखां पोइ असां निकितासीं, ॿारनि जी चॉइस हुई, असांजी पंहिंजी बि थिंक हुई, त ॿार चवनि पिया असांखे हमें बड़ी बस में जाना है, बड़ी वाली जो फुल साइज़ पई थी, उसमें ॾाढो मज़ो आयो। वेदर बिल्कुलु औसम, बारिश थिए पई, फुल बारिश बिल्कुलु तेज़ वारी जेकी थींदी आहे न, ॾाढो मज़ो आयो। ऐं लाहौर में बि काफ़ी सारियुनि जॻहियुनि ते असां घुमिया हुआसीं, लाल किला ते, ऐं उते जेके बि शयूं, उतां जी चिड़ियाघर, उतां जी बाज़ार, उतां जो तारिक रोड, इन्हनि जॻहियुनि ते असां घुमियासीं। उनखां पोइ असां निकिता हुआसीं इस्लामाबाद असां 2 ॾींहं स्टे कयो, फैसल मस्जिद वियासीं, उते 2-3 शयूं असां 2-3 जॻहियुनि ते घुमियासीं। उनखां पोइ सिधो कोमरी में असां 3 ॾींहं स्टे कयोसीं, ॾाढो मज़ो आयो। ऐं उनखां उते कोमरी में बि खोड़ सारी जॻहियूं आहिनि, हाणे जीअं नथिया गली हूंदी आहे, अयूबिया आहे, उते वियासीं। ऐं उनखां पोइ असां काफ़ी उते बि जॻहियूं घुमियूंसीं। ऐं राति जो 2 बजे ताईं उतां जी ताईं ख़बर हूंदी आहे त उहो जेको माल रोड हूंदो आहे भरियल हूंदो आहे, त उन ते असांजा ॿार जॾहिं सुम्ही पवंदा हुआ, असां सभु भेनरियूं अम्मी राति जो निकिरी वियासीं, उते आउटिंग कई, थोरी परचेज़िंग कई सुकून सां। ॿारनि सां उहो बि शॉपिंग करणु इलाही मुश्किल हूंदो आहे, त उन्हनि खे उहो जॾहिं सुम्ही पवंदा हुआ त असां राति जो वरी असांजी आउटिंग थी वेंदी, त यार असांखे हाणे वरी निकिरणो आहे। उतां जी चांहि पी छॾीसीं, मटका चांहि, उतां जी कुल्फ़ी ॾाढी ज़बरदस्त हुई। ऐं एतिरे सियारे में, एतिरी सर्दी में असां उते ॾाढो मतिलबु, अच्छा ईअं चवंदा आहिनि त सियारे में थधियूं शयूं खाइण जो इलाही मज़ो हूंदो आहे, त गर्मियुनि में वरी गरम शयुनि खे ट्राए कंदा कयो, पर ईअं पॉसिबल न आहे। असां गर्मियुनि में बि थधियुनि शयुनि खे रखंदा आहियूं, पर गरम चांहि वग़ैरह हूंदी आहे, कॉफ़ी हूंदी आहे, जस्ट ग्रीन टी थी वई, ब्लैक टी थी वई, उन्हनि खे असां यूज़ में रखंदा आहियूं सियारे में बि। बट असांजे घर में जेकॾहिं ॻाल्हि कजे त वधि खां वधि कॉफ़ी खे पसंदि कयो वेंदो आहे। ऐं ब्लैक कॉफ़ी मां घणी यूज़ कंदी आहियां पंहिंजे लाइ, मूंखे पसंदि आहे। हाणे कुझु टाइम खां नथी पीआं, पर हाणे यादि करे छॾियो आहे त हाणे ज़रूरु ट्राए कंदमि, अगेन मां हाणे हुनखे स्टार्ट कंदसि। ऐं घुमण फिरण जी जेकी ॻाल्हियूं हलनि पियूं असांजूं, कोमरी में जॾहिं असां सॼो घुमी फिरी सॼो हर जॻह तां थी विया, शॉपिंग थी वई, उनखां पोइ असां 2 ॾींहं रावलपिंडी में रहियासीं। ऐं उतां जो वेदर तमामु गरम हुयो। जॾहिं असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां बिल्कुलु इलाही मथे पहाड़ ते हुआसीं। जॾहिं गाॾी जीअं हेठि लहे पई, तीअं ॿारनि जेको आहे न, पंहिंजो जेको असांखे 3-4 कोड में असां ॿारनि खे रखियूं पिया, उन्हनि हिकु करे पंहिंजी शर्ट लाहिणु शुरू कई, ये बि उतारो, ये बि उतारो, वो बि उतारो। त कपिड़ा असां वटि अलॻि ई हेॾो वॾो सॼो शॉपर तयारु थी वई, त उन में असां रखंदा पिया वञूं, जेके उहो लाहिनि पिया। ऐं वाक़ई में रावलपिंडी इलाही गरम आहे ऐं गर्मी थी वई हुई, पर असांखे ॿुधाइनि पिया रावलपिंडी वारा त जॾहिं इस्लामाबाद में या हिते कोमरी में बर्फ़ पवंदी आहे, त हिते बि इलाही सीउ थी वेंदो आहे। बट उन वक़्तु उते बारिशूं थियनि पियूं ऐं हेठि गर्मी, इहा ॻाल्हि उन वक़्तु सिर्फ़ु 30 मिनट जो रस्तो, ऐं गर्मी एॾी थी वई, उफ़ मां तव्हांखे छा ॿुधायां। 2 ॾींहं असां रावलपिंडी में रहियासीं। उनखां पोइ असां उते ॿारनि जो शौक़ु, असांजो बि शौक़ु, त असां बाय ट्रेन कराची वापसि ईंदासीं। त असां बिज़नेस क्लास ट्रेन में असां पंहिंजी टिकट्स कराई हुयूं, ऐं ॾाढो ख़ूबसूरत सफ़र, ॾाढो ख़ूबसूरत मंज़र, हर जॻह ते हर पॉइंट ते असां स्टे कंदा आयासीं। ऐं तक़रीबन असांजो 20-25 ॾींहंनि जी असांजी आउटिंग हुई, ॾाढो मज़ो आयो। ऐं हिन साल बि असांजो प्रोग्राम आहे, बिल्कुलु आहे, ऐं असां ज़रूरु आउटिंग ते निकिरंदासीं। जाॾे बि वियासीं, जहिड़े बि तरफ़ वियासीं, फ़िलहालु असांजी डिस्कसिंग हले पई। उनखां अलावा बि असां काफ़ी जॻहनि ते असां ॿारनि खे आउटिंग कराए चुका आहियूं। असां वाटर पार्क विया आहियूं, 2-3 ॿियूं जॻहनि ते। अॼुकल्ह त तव्हांखे मां ॿुधायो ईद जो दौरु हली रहियो आहे, ऐं ईद जे लाइ मां जेके ख़वातीन आहिनि उन्हनि खे चवंदसि त गर्मियूं बि आहिनि, असांखे कपिड़ा बि हल्का वठिणा आहिनि, पर जेसिताईं एम्ब्रॉयडरी न हुजे त असांखे ख़बर ई न पवंदी आहे असां कपिड़ा पाता बि आहिनि की न पाता आहिनि। उहा ईद जी फीलिंग्स न ईंदी आहे। त जेसिताईं कपिड़नि ते या थोरी ॿाहुनि ते एम्ब्रॉयडरी, थोरा हल्का कपिड़ा वठिजो, ताकी उहो तव्हांजा। असांजे कराची में सियारो तमामु घटि पवंदो आहे ऐं गर्मी ॾाढी आहे। ऐं इहा सिर्फ़ु कराची में न, जिथे किथे सॼे पाकिस्तान में असां वटि सियारो तमामु घटि पवंदो आहे। वधि खां वधि मां सम्झां थी लास्ट ईयर 3 ॾींहं सियारो पियो, जेको ठीकु ठाक जेके चइबो आहे न, फुल सी, कन बि थधा, नोज़ बि थधी, हथ बि थधा, पेर बि थधा। त 3 खां 4 ॾींहं, पर हूअं मतिलबु रहे पियो 15 ॾींहं ताईं, 20 ॾींहं, उहा हल्की फुल्की उहो सी हुयो। त असां 4 बजे खां पोइ पाण बि कवर थियूं पिया, ॿारनि खे बि कवर कयूं पिया। पर हिन वक़्तु आहे गर्मी। हे ॻाल्हियूं त हिन वक़्तु तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं, ॿुधायां पई, पर गर्मीअ जे हिसाब सां जेकॾहिं असां ॻाल्हायूं, वॾी ईद आहे ऐं क़ुर्बानी बि कंदा आहियूं। जॾहिं ज़मीन ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे खून पवंदो आहे, त ज़मीन हूअं अञा गरम थी वेंदी आहे उनजी तपिश सां। त इहो ॿारनि जो ख़ासि करे स्पेशली ख़्यालु रखो, ॿारनि खे वधि खां वधि घर में रखो। ऐं स्कूल खां जीअं अचनि, उन्हनि खे फ़ौरन शावर नाहे कराइणो। ॿार जी ऑलरेडी बॉडी एतिरी गरम हूंदी आहे, तव्हां उनजे मथां जॾहिं पाणी विझंदा आहियो, त
त उन सां बीमार थी सघनि था। थधो गरम न आहे करिणो। अधु कलाकु मानी वञी खाइण खां पोइ, ऐं मानी खाइण खां पोइ त बिल्कुलु बि न विझणु घुरिजे, उन में बि 30 मिनट्स जो गैप ज़रूरी आहे। ॿारनि जी मां तव्हांखे केयर जो ॿुधायां थी, तव्हां पाण बि ख़्यालु कयो। किथे बि कहिड़ी बि जॻह तां गर्मी खां अचो था, अचण सां घर में असांखे छा फील थींदो आहे, सभ खां पहिरियों शावर वठिणो। नेवर 30 मिनट्स 20 मिंट घटि में घटि तव्हां रेस्ट कयो, उन खां पोइ तव्हां शावर जी तरफ़ वञो, ठीकु आहे। ऐं ॿारनि जो स्कूल खे अचण खां पोइ उन्हनि खे तव्हां फ्रेश वग़ैरह कराए, रेस्ट कराए, मानी वानी कराए, उनखे घर में रखो। ॿारनि खे ॿाहिरि न आहे कढणो। ऐं पहिरियां त असांजे ॻोठनि में दिले जो पाणी हूंदो हुयो, असां मटकनि में पाणी रखंदा हुआसीं, उहो बिल्कुलु प्योर साफ़ु सुथिरो पाणी। हाणे त उहो कोन बि ख़तमु थी वियो आहे, पर लास्ट गर्मियुनि में मूंखे यादि आहे मां हिकिड़ो वठी आई हुअसि कूलर। हाणे त कूलर टाइप मिलंदा आहिनि, मटका बि अहिड़ा, त उन में असां पाणी रखंदा हुआसीं। पाणी उहो वाक़ई में थधो, ऐं उनजी हिकिड़ी पंहिंजी फ्रेगनेसी हूंदी आहे, मतिलबु जीअं बारिश ज़मीन ते पवंदी आहे, भितियुनि मां ऐं ज़मीन मां कीअं ख़ुशबू ईंदी आहे, भीनी भीनी, ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी फीलिंग्स ख़बर पवंदी आहे त हा यार बारिश थी आहे, ऐं उनजी ख़ुशबू हर जॻह ते थी वेंदी आहे। त उन दिले जे पाणी में बि उहा ई ख़ुशबू ईंदी आहे, पर हाणे त उहो कॉन्सेप्ट मां तव्हांखे ॿुधायां थी उहो ख़तमु थी वियो आहे। पर कुझु घर अहिड़ा आहिनि जिथे मां अञा बि उहे शइ खे मां ॾिसां थी, त उन्हनि जा जेके बुज़ुर्ग आहिनि या उन्हनि जा जेके घर जा वॾा आहिनि, उहे उतां उन जो ई पाणी पीअणु पसंदि कंदा। ऐं मां चवंदसि इहो गुड आहे, फ्रिज जे पाणी पीअण खां, बर्फ़ जो पाणी पीअण खां बहितर आहे तव्हां दिले जो पाणी पीओ। ऐं उन जी ई पाणी जी बर्फ़ फ्रीज़ करे यूज़ करे सघो था, जेकॾहिं कोई थधे पाणी शौक़ीन आहे त। पर गर्मी हुजे, सर्दी हुजे, जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां, सियारो हुजे, मां पाणी रूम टेम्परेचर पीअंदी आहियां। मूंखे थधो पाणी पहिरियां पीअंदी हुअसि, पर हाणे मां पाण इहा पंहिंजे अंदरि आदत विधी। तव्हां बि केयर कंदा कयो, जेके बि फैटी माण्हू आहिनि या जेके बि घणो वर्क कनि था, त पाणी ॾिसो नॉर्मल पीअंदो, तव्हांखे पाणी घणो, बॉडी तव्हांजी बार बार पाणी घुरंदी। ऐं पाणी असांजी सिहत जे लाइ, असांजी स्किन जे लाइ, असांजी ऑल जेकी बि असांजूं अंदरां शयूं कमु कनि थियूं, उन सभिनि जे लाइ बेस्ट पाणी आहे। तव्हां ॿियनि माण्हुनि खे ॾिसो, ऑब्ज़र्व कयो, तव्हां ॾिसो डॉक्टर्स खां पुछो, उहो बि नीम गरम पाणी पीअंदा आहिनि। त जेको बि पंहिंजो वेट लूज़ करणु चाहे थो, शुरू खां सुबुह जो नहार मुंहुं बिल्कुलु हल्को, जीअं चांहि पीअंदा आहियूं, एतिरी हल्की नीम गरम पाणी कोशिशि कयो पीअण जी। 2-3 ॾींहं तव्हांखे ईअं लॻंदो असांजे नेक में ख़राश थी वई आहे, असांजो नेक थोरो सूर थो करे, इन जे करे त जेको बि तव्हांजे नेक में कचिरो हूंदो या जेके बि शयूं हूंदियूं, उहे सभु क्लीन थी वेंदियूं आहिनि। पर नीम गरम पाणी सुबुह जो हिकिड़ो गिलास मस्ट। जेकॾहिं कोई पाण खे फिट करणु चाहे थो, पाण खे स्मार्ट रखणु चाहे थो, पंहिंजी सिहत, पंहिंजी ज़िंदगी खे वधाइणु चाहे थो त। ख़ैर ॻाल्हियूं बि खोड़ सारियूं आहिनि, तव्हांजा नाला बि मूं वटि अची विया आहिनि, उहे नाला बि शामिलु कंदसि। पर वक़्तु थियो आहे हिकिड़े ख़ूबसूरत ट्रैक जो। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। वेलकम बैक फ्रेंड्स, हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां, छो हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक हुयो। सुख त मूंखां लॾे विया आहिनि ऐं ॾाढो इमोशनल सॉन्ग हुयो। पर अहिड़ी ॻाल्हि न आहे, हर इंसान जी हर उन कैफ़ियत में न हूंदो आहे। कुझु माण्हू ख़ुशि हूंदा आहिनि, कुझु माण्हू सैड हूंदा आहिनि। ऐं ख़ासि करे ॾुख सिर्फ़ु हिकिड़ी सूरत में मिलंदो आहे, जॾहिं तव्हांखे कंहिं मोहबत में धोखो ॾिनो हुजे। पर मोहबत में धोखो छो थींदो आहे इहा मूंखे ख़बर न पवंदी आहे, या पर थी वेंदो आहे त इहा बि ख़बर न पवंदी आहे छो हिक ॿिए सां माण्हू एतिरा सिंसियर न आहिनि हूंदा, या उन्हनि जूं कहिड़ी मजबूरियूं हूंदियूं आहिनि, कहिड़ी वजह सां अलॻि थी वेंदा आहिनि, आई डोंट नो। पर ईअं थियणु न घुरिजे। मुंहिंजी दुआ आहे जेके बि मोहबत कनि था उहे हमेशह हिक ॿिए सां गॾु रहनि ऐं ख़ुशि रहनि। प्रोग्राम में अचण सां ई कुझु नाला शामिलु कयूं था, छो जो काफ़ी टाइम गुज़री वियो आहे ऐं टाइम बि तमामु घटि बचियो आहे। टाइम त ख़ैर फ़िलहाल असां वटि आहे, बट नाला शामिलु करे थी छॾियां। सभ खां पहिरियां जेको आहे असांजो दोस्त आहे कासिम बलोच फ्रॉम दुबई खां, छो जो हुन वक़्तु दुबई में रहंदा आहिनि, उन्हनि जो उते कमु हूंदो आहे। त उहो असांजो ॾाढो सुठो, ॾाढो प्यारो दोस्त आहे। टू मच जोली पर्सन ऐं टू मच फ्रैंक ऐं ॾाढो सुठो इंसानु आहे। बसि थोरो जेको आहे न उनजी एतिरी तारीफ़ काफ़ी आहे मुंहिंजे ख़्याल सां। नेक्स्ट टाइम वरी उनजी अञा वधीक तारीफ़ कंदसि। ॾाढो सुठो इंसानु आहे, मतिलबु बसि इहो ई चवंदसि, सुठे में सुठो मतिलबु इहो हूंदो आहे त असां कंहिंजी तारीफ़ कयूं था त यार ही इज़ टू मच गुड मैन। ठीकु आहे, ॿियो असांजो नालो, असां वटि नालो आहे मुशरफ बलोच हैदराबाद खां। थैंक यू सो मच। इम्तियाज़ सुधीर दुबई खां, थैंक यू सो मच इम्तियाज़, तव्हां असांखे दुबई खां मैसेज कयो आहे। दुबई जा काफ़ी सारा मुंहिंजा दोस्त आहिनि जंहिंजा मां नाला हिन वक़्तु शामिलु करे रही आहियां। कदीर भगियो डोकरी खां, थैंक यू सो मच कदीर। ऐं वकार शेख पन्नो आकिल खां, थैंक यू वकार। तव्हां सभिनी जा नाला मां स्लोली पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे रही आहियां। ऐं कदीर अहमद कलोड़ो पन्नो आकिल खां, थैंक यू सो मच कदीर अहमद। तव्हां वंस अगेन, हे नाला उहे आहिनि जिन दोस्तनि मुंहिंजी जेकी वीडियो न्यू क्लिप्स आहिनि उन ते, असांजे न्यू प्रोग्राम जी वीडियो ते उन्हनि असांखे कमेंट कया त असांजा नाला शामिलु कयो। ऐं इहो थैंक यू सो मच तव्हांखे मां चवां थी इन जे करे त तव्हां पंहिंजे शहरनि, पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु मेंशन कंदा आहियो, त मूंखे ख़बर पवंदी आहे असांखे किथां किथां असांजा दोस्त असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि था ऐं असांखे किथां किथां उन्हनि मैसेज कयो आहे। हाफ़िज़ परवेज़ अली तुनियो, तीवड़ो सखी जाम
दातार खां थैंक यू सो मच हाफ़िज़ ऐं हाला ख़ान मेहर ओके थैंक यू सो मच ओके फ्रेंड्स तव्हांजा खोड़ सारा अञा बि नाला आहिनि मूं वटि शामिल आहिनि मां उहे ज़रूरु शामिल कंदसि पर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जे तरफ़ ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं असां सां गॾु रहो प्रोग्राम में शामिल थी सघो था असांजो जेको प्रोग्राम जो टॉपिक हुयो असां डिस्कस करे रहिया हुआसीं त वीकेंड ते असांखे आउटिंग करणु घुरिजे या न करणु घुरिजे या तव्हां पंहिंजे ॿारनि सां पंहिंजी फैमिली सां आउटिंग करण जे लाइ कहिड़ी जॻह खे वधीक बहितर सम्झो था कहिड़ो प्लेस तव्हांखे पसंदि आहे ऐं किथे वञणु वधीक तव्हांखे सुठो लॻंदो आहे ऐं आउटिंग बि इलाही ज़रूरी आहे छो जे कारण मां सम्झां थी आउटिंग करण सां इंसान जो माइंड बि फ्रेश थी वेंदो आहे ॾिसो मां वीक जी जेकॾहिं ॻाल्हि कयां जस्ट हिकिड़े वीक जी त जॾहिं सॼो हफ़्तो मां घर में हूंदी आहियां ऐं 2 कलाक जे लाइ जॾहिं मां पंहिंजे शो में ईंदी आहियां त मां इलाही फ्रेश फील कंदी आहियां मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे दोस्तनि सां सलाम दुआ थींदी आहे असांजा मेकअप आर्टिस्ट आहिनि सलीम आहे फराज़ आहे उन सां मुंहिंजी ॾाढी सुठी कचेरी थींदी आहे असांजी ॾाढी सुठी दोस्त आहे न्यूज़कास्टर रोशनी उन सां मुंहिंजी सुठी कचेरी थींदी आहे इतफ़ाक़ हूंदो आहे त उन वक़्तु उनजो न्यूज़ जो टाइम ख़तमु थी वेंदो आहे हू मेकअप रिमूव करण जे लाइ मेकअप रूम में ईंदी आहे त उन सां सलाम दुआ थी वेंदी आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं माशाल्लाह हिते मुंहिंजी टीम इलाही प्यारी आहे असांजा कैमरामैन माशाल्लाह ऐं असांजा डायरेक्टर साहब ऐं हिन में असांजो जुनेद आहे सोनू आहे त हिन सां थोरी सलाम दुआ थोरो हिकिड़ो माइंड फ्रेश थी वेंदो आहे असांखे न्यू फेस खे बि फेसिस करणु घुरिजे त मां त ॾाढो हिते इंजॉय कंदी आहियां मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ऐं असांजी मां पहिरियां बि इहा ॻाल्हि चई चुकी आहियां त माशाल्लाह अज़हर सर जी ऐं मुंहिंजी माइंड चइजे या अज़हर सर खे हिकिड़े होस्ट खे डील करणु ईंदो आहे उहो सम्झंदा आहिनि त हुनजो माइंड कीअं आहे या उहो हुनजी आदतुनि खां वाक़िफ़ु थी वेंदा आहिनि त ओड़े हिसाब सां हुनखे हलाईंदा आहिनि अॼु असांजी चांहि ते डिस्कस हली रही मां मेकअप रूम में मां फ़ैसिलो करे छॾियो जेसि ताईं मुंहिंजी चांहि रूम में न ईंदी मेकअप रूम में मां शो ते न वेंदमि ऐं मां चयमि सर खे चई छॾियो मां काफ़ी टाइम खां वेट थी कयां न मुंहिंजी चांहि न आई ऐं थोरी देरि में अची वई हुई पर उहो ॿारनि वारी थोरी ज़िद हूंदी आहे मुंहिंजे अंदरि थोरी ज़िद्दी बि आहियां थोरी न बल्कि इलाही ज़िद्दी आहियां चई सघो था त असांजी पाण में अंडरस्टैंडिंग हिकिड़ी पंहिंजी टीम जो हिकिड़ो पंहिंजो जेको ग्रुप आहे मां पंहिंजी सॼी जेके बि मुंहिंजी हिते टीम आहे मां उन सभिनि सां इलाही प्यारु कंदी आहियां इलाही रिस्पेक्ट कंदी आहियां ऐं जेतिरी मोहबत मुंहिंजी उन्हनि सां आहे ओतिरी उहे बि मूंसां मोहबत कंदा आहिनि त इहा सुठी ॻाल्हि हूंदी आहे इंसान खे पाण सुठो हुजणु घुरिजे ऐं ॿी जेकी ॻाल्हि आहे असां कंहिं बि इंसान सां ॻाल्हाइण खां पहिरियां जॾहिं असां उनजे मथां कमेंट कंदा आहियूं या उनजे लाइ बैड कॉमेंट्स कढंदा आहियूं त इहा बि इलाही बुरी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां कंहिं इंसान जे लाइ सुठो नथा चई सघो त तव्हां प्लीज़ कोशिशि कंदा कयो त तव्हां उनजे लाइ बुरो बि न चओ छो जो हिन खां अलावा जेके अदरवाइज़ हुन तरफ़ स्क्रीन ते मूंखे ॾिसनि था उन्हनि खे न आहे ख़बर त असांजी नेचर कहिड़ी आहे असां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियूं या असांजी लाइफ कहिड़े हिसाब सां गुज़री रही आहे हिते त जस्ट असां शो में हूंदा आहियूं पर जिन माण्हुनि सां असांजी दोस्ती थी वेंदी आहे जिन सां असांजी अंडरस्टैंडिंग सुठी थी वेंदी आहे उन्हनि सां जॾहिं मुंहिंजी गुफ़्तगू थींदी आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त मां न दुनिया ई इलाही सुठी आहे तॾहिं मूंखे एतिरो प्यारु मिले थो त मां बि उन्हनि सां ओड़े ई क़िस्म सां डील कंदी आहियां पर जेकॾहिं तव्हांखे कोई रूडली आंसर ॾिए तव्हांजे लाइ बैड वर्ड्स ॻाल्हाए त तव्हांखे बि बिल्कुलु बर्दाश्त न हूंदो आहे बर्दाश्त जी बि हिकिड़ी हद हूंदी आहे त फाइनली छा हूंदो आहे या त असां हुन सां गुफ़्तगू ख़तमु करे छॾींदा आहियूं या त असां उन्हनि खे सिधो चई छॾियूं तव्हां प्लीज़ मूंसां न ॻाल्हाईंदा कयो त नाराज़गी बि सुठी न हूंदी आहे पंहिंजनि सां ख़ासि करे जिन सां असां मुहबत कंदा आहियूं प्यारु कंदा आहियूं पंहिंजी हिकिड़ी टीम हूंदी आहे त उन्हनि सां नाराज़गी बि घणी देरि सुठी ॻाल्हि न हूंदी आहे पर मूंखे नथो लॻे त मां हिते कंहिं सां बि मुंहिंजी नाराज़गी आहे या मां कंहिंसां नाराज़ आहियां या कंहिं सां बि मिलण खां मां इनकार कंदी आहियां जेके बि मिलंदा आहिनि वेलकम जेके न मिलंदा आहिनि एज़ यू विश एनीवे असांजे प्रोग्राम जो टॉपिक तव्हांखे मां ॿुधाए चुकी आहियां त वीकेंड ते घुमणु ज़रूरु तव्हां कहिड़ियुनि जॻहियुनि खे वधीक अहमियत ॾियो था त घुमणु वञणु घुरिजे जेकॾहिं तव्हांजी जेब नथी गुंजाइश ॾिए त असां आउट ऑफ कंट्री वञूं या आउट ऑफ सिटी निकिरूं त जेके तव्हांजे इलाइक़े में जेके बि पार्क आहिनि कोई रेस्टोरेंट आहे कोई होटल आहे त वीक में हिकिड़ो ॾींहुं या 15 ॾींहं में या जॾहिं तव्हांखे पघार मिलंदी आहे तव्हांजी सैलरी मिलंदी आहे ॿारनि खे महीने में हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु आउटिंग कराईंदा कयो ताकी जॾहिं हू वॾा थियनि उन्हनि जे अंदरि उहा ई तरबियत हुजे ऐं उहे पंहिंजे दोस्तनि में जॾहिं बि ज़िंदगी जे कहिड़े बि मोड़ ते हुजनि उहे चई सघनि त फलाणे ॾींहुं असांजे बाबा खे सैलरी मिलंदी हुई असांजे वालिद खे ऐं हो असांखे आउटिंग कराइण जे लाइ असांखे उन ॾींहुं ज़रूरु वठी वेंदा हुआ या उन जे ॿिए ॾींहं ते ऐं घर में सुठो फूड तयारु कराईंदा कयो जेको तव्हांजे ॿारनि खे पसंदि आहे फ्रूट वठी ईंदा कयो घर में इहे तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत था कयो उन्हनि खे तव्हां सेखारियो था अॻिते हली उन्हनि जे अंदरि बि आदत हूंदी
उन जे अंदरि इहो सलीक़ो हूंदो त यार मूंखे जॾहिं का पेमेंट थी आहे या सैलरी मिली आहे त मूंखे हाणे पंहिंजी फैमिली खे इन सां ई मुहबतूं वधंदियूं आहिनि। इहो ई सुठो तरीक़ो आहे ज़िंदगी गुज़ारण जो। त पंहिंजे ॿारनि जे दिमाग़ में उन जे ख़्यालात में जेकॾहिं तव्हां हमेशह रहणु चाहियो था त पंहिंजे अंदरि अहिड़ियूं आदतूं आणियो जेके तव्हां उन्हनि खे चओ न त तव्हां इहो कयो, तव्हां उन्हनि खे करे ॾेखारियो ताकी उहे उन्हनि खे यादि रहनि। मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त असांजे घर में बि अहिड़ो ई कुझु थींदो आयो आहे। असां ॾिठो अॼु असां उहो पास बि कयूं था ऐं असां पाण सां कयूं बि था। मुंहिंजी सैलरी जो हिसाबु पंहिंजो अलॻि हूंदो आहे। मुंहिंजी पेमेंट सां कंहिंजो बि कोई ॾे वठि न हूंदी आहे। मूंखां कोई न पुछंदो आहे तव्हांजी पेमेंट केतिरी आहे, तव्हांजी सैलरी कॾहिं आई आहे, छा थियो आहे, कीअं थियो आहे। पर मुंहिंजी आदत आहे जॾहिं बि हर महीने में हिकिड़ो ॾींहुं हूंदा त हर वक़्तु ई आहिनि माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह, पर मुंहिंजे ऐं मुंहिंजे ॿार सां हिकिड़ी कमिटमेंट थियल आहे त महीने में हिकिड़ो ॾींहुं तव्हांखे मां शॉप ते वठी वेंदसि टॉय जी। तव्हांखे जेको कुझु वठिणो आहे तव्हां वठी सघो था, जेको बि वठिणो आहे मां तव्हांखे न कंदमि। त उहो हिकिड़ो ॾींहुं ईंदो आहे, मां हुनखे वठी वेंदी आहियां ॿाहिरि। हूअं त आउटिंग असांजी थींदी रहंदी आहे पर टॉय जी शॉप ते महीने में हिकिड़ो ॾींहुं मां हुनखे वठी वेंदी आहियां ऐं पोइ 3, 4, 2 कॾहिं कॾहिं हिकिड़ो खणी बीह रहंदो आहे, बसि मुझे यही चाहिए और मुझे कुझु नहीं चाहिए। मां हुनखे अगेन अगेन पुछंदी आहियां कंफर्म पको। नेक्स्ट वीक मूंखे यादि आहे ऐं असांजी इहा डेट शुरू थींदी आहे 1 खां 5 तारीख़ जे अंदरि अंदरि। इहे 5 ॾींहं हूंदा आहिनि। उन ॾींहं जे अंदरि मां हुनखे ॿाहिरि वठी वेंदी आहियां टॉय जी शॉप में अंदरि ऐं हुनखे जेको वठिणो हूंदो आहे मां हुनखे छॾे ॾींदी आहियां। जेको बि साइकिल हुजे, कोई बि केतिरी बि महांगी गाॾी हुजे, कोई गन हुजे, कुझु बि हुनखे टॉय वठिणो हूंदो आहे, कोई बि प्ले में वठिणो हूंदो आहे त मां मना न कंदी आहियां। त तव्हां पंहिंजे ॿारनि जे अंदरि बि आदत विझो। उन्हनि जे दिमाग़ में उन्हनि जे दिलि में हमेशह ज़िंदा रहण जी ज़रूरी न आहे त इहे लालच जी तरफ़ अचे थी। नेवर। लालच उहा हूंदी आहे त तव्हां ॿार खे का शइ ॾियो था, तुम ये करो त मैं ये करके दूंगी या ये कंदव त मां इहो तव्हांजो कमु थींदो। न, तव्हां उनखे फ्री हैंड छॾियो, उनजी मर्ज़ी आहे। पर उहो हाणे माशाल्लाह मुंहिंजो नंढड़ो हाणे 6 साल में लॻो आहे अल्हम्दुलिल्लाह, अलाह से हुनजी लंबी ज़िंदगी करे। त उनखे उहे शयूं हमेशह यादि रहंदियूं आहिनि। ऐं कुझु ॿार तव्हांखे ख़बर आहे मेंटली तौरु एॾा तेज़ एॾा शार्प हूंदा आहिनि त उनखे 1-2 साल जे अंदरि जेके बि तव्हां उन सां प्ले कयो हूंदो आहे, जेके ॻाल्हियूं कयूं हूंदियूं आहिनि, उहे उनखे हमेशह यादि रहंदियूं आहिनि ऐं उहे तव्हांखे किथे न किथे यादि कराए छॾींदा। ये हमने उस दिन किया था ना, वो उस वक़्तु हमने किया था, वो आपको अभी भी यादि है। त मां पाण शौक़ थी वेंदी आहियां त इहे ॻाल्हियूं इनखे कीअं यादि आहिनि। एनीवे इहे सुठियूं शयूं हूंदियूं आहिनि। ऐं जॾहिं छुटियूं थींदियूं आहिनि, असां जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असांजे स्कूल जी छुटियूं थींदियूं जून जुलाई जूं, असां लाड़काणे में रहंदा हुआसीं त असांजो जेको फादर हूंदो हुयो, असांजो अबू, असांखे कराची वठी ईंदो ऐं 2 महीना असां पंहिंजे नानाणनि में हिते कराची में गुज़ारींदा हुआसीं। ठीकु आहे। ऐं जॾहिं हिते असां ईंदा हुआसीं त असांजी नानी, खाला, मामू असांखे डेली त मतिलबु आउटिंग ते वठी वेंदा हुआ। पर वीक में कुझु माइटनि में घुमंदा हुआसीं, कुझु असां चिड़िया घर जी मां तव्हांखे ॿुधायो के पार्क में हली वियासीं, के झूलनि ते निकिरी वियासीं। उहे 2 महीना असांजी नज़र में ईअं गुज़रंदो हुयो 2 ॾींहं जादू, ऐं उहे असांखे हमेशह यादि रहंदा हुआ। उहो सॼो साल जॾहिं असां हुते स्टडी कंदा हुआसीं पंहिंजी, त असां हिकु स्टूडेंट खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे पाड़े वारनि खे, पंहिंजे कज़न्स खे, सभिनि खे ॿुधाईंदासीं। त असां पंहिंजी ख़ाला सां हेॾे वियासीं, होॾे वियासीं। 2 मिनट सॉरी, हे बाबा। ओके, न इट्स ओके। ओके, त असां ॻाल्हि करे रहिया हुआसीं। असां जॾहिं हिते हूंदा हुआसीं असां आउटिंग ज़रूरु कंदासीं पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी फैमिली खे, ऐं उहे उन्हनि खे हमेशह शयूं यादि रहंदियूं आहिनि। त पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾींदा कयो। ऐं हाणे अॼुकल्ह जा ॿार असां ॾिसो 2 साल जा, 2.5 साल जा, 3 साल जा असां स्कूल में करे छॾींदा आहियूं। मां इहा ग़लती करे चुकी हुयसि, पर ग़लती न आहे, मां सम्झा थी सही बि हुयसि पर ग़लति बि हुयसि। 50-50 मां डांवाडोल में आहियां। इन टॉपिक ते मां तव्हां सां नेक्स्ट वीक ते ॻाल्हाईंदसि त ॿारनि जी सही एज कहिड़ी हूंदी आहे जॾहिं असां उन्हनि खे स्कूल में एडमिशन करायूं। मुंहिंजो नंढो 2.5 साल जो हुयो माशाल्लाह। मां उनखे सुठे वॾे स्कूल में उनजो मां टेस्ट करायो, उन टेस्ट क्लियर कयो, उनजी एडमिशन थी वियो, सॼो साल पढ़ियो। पर उन सां गॾु जॾहिं मां उनजी स्टडी कराईंदी हुअमि, उनजो कमु कराईंदी हुअमि, त मूंखे फील थियो त हुनजो खेॾ जे तरफ़ वधीक दिमाग़ आहे पा निस्बत के पढ़ाईअ सां। पर जेको हू पढ़ी ईंदो हुयो ऐं उनजे अंदरि जेकी मां आदतूं चेंज ॾिसंदी हुयसि, जेके स्कूल वारा उन्हनि खे चेंज कंदा हुया, उहा बि मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं जंहिं लैंग्वेज में, जंहिं टोन सां, जीअं रिस्पेक्ट सां हू मूंसां ॻाल्हाईंदो हुयो, त मूंखे पाण फील थींदो इहे वर्ड्स त मां हिनखे कॾहिं सेखारिया ई न आहिनि, कॾहिं मां हिन सां अहिड़ी लैंग्वेज में ॻाल्हायूं न आहे, त हाउ टू टॉक टू मी ही।
त मां पाण परेशान थी वेंदी हुअसि त हे मूंसां कीअं थो ॻाल्हाए, मतिलबु एतिरा प्यारा वर्ड्स। त मां स्कूल वारनि खे एप्रिशिएट बि कंदसि त नंढे ॿार खे नंढी उमिरि में बि रखणु घुरिजे। पर जॾहिं मां हुन सां गॾु स्टडी कंदी हुयमि, उनखे कराईंदी हुयसि, उनजो वर्क ॾिसंदी हुयमि, हुयो त प्ले ग्रुप में, बट उनजो कुझु किताब हुया, कुझु बुक्स हुया जंहिंमें उन सां गॾु वेही मूंखे दिमाग़ु लॻाइणो हूंदो, उनखे सम्झाइणो बि आहे, उनखे पढ़ाइणो बि आहे, उनजी एक्टिविटी बि कराइणी उन बुक्स में। थोरो मुश्किल हूंदो मुंहिंजे लाइ उनखे कैरी करणु, त मां इहो सोचींदी हुअसि त हिकिड़े स्कूल में 2-3 टीचर्स एतिरा सारा ॿार उन्हनि खे कीअं कवर कंदियूं आहिनि, पर गुड, मां एप्रिशिएट कंदसि। ऐं जॾहिं मां इहो फील कयो त हुनजो प्ले में वधीक दिमाग़ु आहे पानिस्बत पढ़ाई खां, त मां हुनजो स्कूल जो गैप करायो 1 साल जो। जॾहिं गैप करायो त मां उते, या त तव्हां ॾिसो उनजी एज 5 साल 6 साल 6 साल खां पोइ तव्हां ॿार जी एडमिशन करायो स्कूल में। हुनजी वजह इहा आहे त सॼी ज़िंदगी उनखे पढ़णो ई पढ़णो आहे। पोइ त जेके उनजा नंढपण जा खेॾण जा ॾींहं आहिनि, असां उन्हनि खे फ़ौरन स्कूल में पंहिंजी जान छॾाइण जे लाइ स्कूल में विझी छॾींदा आहियूं। पर हिकिड़े तरीक़े सां इहो सुठो बि आहे, पर हो हुतां सुठी तरबियत, सिर्फ़ु 4-5 कलाक 4 कलाक जी, नंढनि ॿारनि जी 4 कलाक जी क्लास हूंदी आहे, सुठो सिखी पियो अचे, हुनखे हिकिड़ी आदत पई पए। मां ड्रॉप कराए इहा बि ग़लती कई। हाणे जॾहिं ड्रॉप करायो सॼो साल मां हुनखे घर में विहारियो, त उनखां पोइ मां फील कयो त इलाही शयूं ख़राबु थी वियूं। जेको पढ़े पियो, जेकी उनजी स्टडी, जेकी उनजी लैंग्वेज हुई, त मूंखां इहा ग़लती थी। मां जॾहिं हुनजी एडमिशन कराए छॾी, हली पियो, त पोइ बसि हुनखे रखिणो ई हुयो, मूंखे हुनखे ब्रेक न ॾियणो हुयो। त जेकॾहिं तव्हांजो इरादो आहे नंढनि ॿारनि खे स्कूल में एडमिशन कराइण जो, त करायो, बट पोइ इहो सोचे छॾियो ब्रेक न आहे ॾियणो। ऐं जेकॾहिं एडमिशन कराइणो ई आहे त मैक्सिमम 5 सालनि जो ॿारनि खे खेॾणु ॾियो, उन्हनि खे इंजॉय करणु ॾियो, उन्हनि जी निंड पूरी थियणु ॾियो। इहा उन्हनि जी एज आहे पंहिंजी लाइफ गुज़ारण जी। उनखां पोइ त जॾहिं उहे स्टडी जी तरफ़ अचनि था, त आहिस्ता आहिस्ता असांजी सख़्ती वधंदियूं आहिनि। क़ुर बि पढ़ो, सिपारे ते बि वञो, ट्यूशन ते बि वञो, ऐं उन्हनि जो प्ले जो टाइम घटि थी वेंदो आहे। ख़ैर, इहे त ॻाल्हियूं खोड़ सारियूं आहिनि, प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। त ॻाल्हियूं तव्हां सां करणियूं अञा बि हुयूं, पर हाणे इनशाला नेक्स्ट वीक वरी मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदसि। हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थी वियो आहे, त इहो ई चवंदसि बसि पंहिंजो, पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजी फैमिली जो खोड़ सारो ख़्यालु रखो। जिन सां तव्हां मुहबत कयो था, जेके तव्हां सां मुहबत कनि था, उन्हनि जो बि खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं प्यारु कयो। वॾी ईद जूं तयारियूं हली रहियूं आहिनि, तयारी ते बि असां ॻाल्हाईंदासीं नेक्स्ट वीक। छा तव्हां पंहिंजे घर में कहिड़ो जानवर वठी आया आहियो, या छा तव्हांजूं तयारियूं आहिनि, गुफ़्तगू थींदी। पर हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु असां हिते हिनखे वाइंड अप कयूं था। इनशाला नेक्स्ट वीक वरी तव्हांजी होस्ट सदफ़ भुट्टो तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदसि। तेसि ताईं पंहिंजी होस्ट खे ॾियो इजाज़त। ऐं लास्ट में ही ख़ूबसूरत सॉन्ग जेके बि हिन वक़्तु हिन शो खे इंजॉय कनि था, हिन सॉन्ग खे इंजॉय कयो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। असांजी याद सताए त तूं हली अचिजा। असांजी याद सताए त तूं हली अचिजा। किथे करार न अचे त तूं हली असांजी याद
सां